ढाल में ढाल मथा तेग तरार मारत मतारो थी। अज सिंधियत भी संगत शाख राजो खनानी सियासी समाजी इत्तेहाद अलहब्श जमायत ऐं सियासी समाजी सहाफ़ती अदबी जमायतन के तरफा ये जो एहतजाज है सो सिंध ते धारिन की जगह यरगाल है जे हवाले से डोमिसाइल ठहन पिया शनाख्ती कार्ड ठहन पिया असांजे ज़िले बदियन में सवन का मथे थया आहिनि। घोटकी शिकारपुर ऐं ॿियनि ज़िलनि में अहिड़ा सबूत असांखे मिलिया आहिनि जंहिंमें CSS जा ऑफिसर जिन जो तालुक लाहौर सां आहे जिन जो तालुक पंजाब सां आहे वफ़ाक जा जेके माण्हू आहिनि से इन ई हवाले सां हिकिड़ी प्लानिंग तहत सिंध जे माण्हुनि खे सिंध जे हक़नि ते धाड़े जे लाइ ऐं सिंध जे रोज़गार ते धाड़े हणण जे लाइ हुननि हिकिड़ी प्री प्लानिंग कई आहे ऐं उन में सिंध गवर्नमेंट पंहिंजो हिसो मिलायो आहे। सिंध गवर्नमेंट जेकॾहिं पंहिंजो स्टैंड नथी वठे त असां इन एहतजाज खे भरपूर कंदासीं ऐं जेल भरियो तहरीक ताईं पंहिंजी तहरीक खे वधाईंदासीं। कंहिं बि सिंध जे डोमिसाइल जे हवाले सां कंहिं बि धारे डोमिसाइल जे हवाले सां को बि ऑफिसर को बि जज को बि जर्नल असांखे क़बूल न आहे। सिंध ते सिंध जे नौकरी ते सिंध जे रोज़गार ते